जी नाज़रीन, टाइम न्यूज़ पंहिंजे नाज़रीन के फ्लड वारी सूरत हाल खां वक्त ब वक्त आगाह कंदी रहे थी। अज टाइम न्यूज़ की टीम हैड पंजनंद खां अवांखे जेके टाइम न्यूज़ जा नाज़रीन हुआ उन्हनि खे हैड पंजनंद खां मंज़र ॾेखारियासीं जिते पंज दरिया गॾु थियनि था। जिते दरियाए चनाब आहे, दरियाए रावी आहे, दरियाए सतलज आहे, दरियाए ब्यास आहे, दरियाए झेलम आहे। उते तव्हांखे पाणी जी सूरत हाल ॾेखारीसीं जेके पाणी जे वाकुरनि में आहे। उहा वाद अची वई आहे। वो ज़िले बावलपुर अंदर जेका हैड पंजनंद है। इन वक्त असी पंजाब के एक बे ज़िले में मौजूद आयूँ, ज़िला मुज़फ्फरगढ़ में। ही तालका तहसील अलीपुर है। ही उन असी अड़े हंध ते मौजूद आयूँ शायद नाज़रीन पहिरियां ही जेके मंज़र आहिनि उहे पहिरियां कदें कहीं स्क्रीन ते नठा हुजन। असी इन वक्त सईदपुर सरकियां ही पतन सरकियां पतन उनके सॾियो वेंदो आहे। ही मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे थो तो ही सिंधु दरिया है। ही सिंधु जा नज़ारा आहिनि सईदपुर सरकियां वारे पतन जा। अव्हांखे उहे भी नज़ारा ॾेखारियूं था त जॾहिं हैड पंजनंद खां जॾहिं पंज दरिया आहिनि उतां गॾु थी ॿ दरिया हिन तरफ़ अचनि था। जेके वाकरा पानी वारा अचनि था पिया उतां हिते ॿ दरिया आहिनि, दरियाए चनाब ऐं दरियाए सतलज। अव्हांखे उहे मंज़र भी ॾेखारियूं था। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे साम्हूं ॾेखारे त ही दरियाए चनाब आहे ऐं दरियाए सतलज जो पानी आहे जेको हिन वक्त सिंधु में हिते मेलाप करे तो पियो। जेके पानी वाकरा आहिनि उहे हिन वक्त तेज़ीअ सां हिन में सिंधु दरिया में दाख़िल थी रहिया आहिनि। अव्हांखे उहे भी मंज़र ॾेखारियूं था। उते भी वठी हलूं था त सिंधु दरिया में चनाब जो जेको दरिया जो मेलाप आहे उहो कहिड़ी रीत थिए पियो। पंहिंजे नाज़रीन के टाइम न्यूज़ जी जेका टीम आहे उहा फ्लड वारी सूरत हाल खां वाक़िफ़ करे पई। ही हिते उन हंध ॿेड़ा बीठल आहिनि। ही साम्हूं जेको अव्हांखे नज़र अचे पियो ही दरियाए चनाब ऐं दरियाए सतलज जो पानी आहे जेको ही सिंधु जे लहरनि में अची करे उनजो मेलाप थिए थो पियो। हिन वक्त जेके इरिगेशन अमलदार हिन पतन ते मौजूद हुआ या हिते जेके मुहाणा मच्छी मारण वारा मौजूद हुआ उन्हनि जो इहो ही चवणु आहे त जेको पानी में वाकरनि में वाध आहे या अॼु थी आहे। काल ताईं त हिन पानी में वाध कोन हुई। ही सिंधु दरिया आहे। अवां जेको कैमरा जी अख में ॾिसो पिया, पंहिंजा असांजा नाज़रीन ॾिसनि था त ही सिंधु दरिया आहे। ही साम्हूं अव्हांखे चनाब ऐं दरियाए सतलज जा नज़ारा आहिनि जेके अव्हांखे ॾेखारियूं पिया। मुहाणनि जो इहो चवणु आहे त हिते भी पानी जिते असीं हिन वक्त रिकॉर्डिंग कयूं पिया, जिते नाज़रीन खे ॾेखारियूं पिया मंज़र, उन्हनि जो इहो चवणु आहे त ही राति ताईं पानी में वाधा थी वेंदो। मुहाणनि इहो भी ॿुधायो त सुबुह जे वक़्तु जेके असांजा ॿेड़ा हुआ हिन किनारे खां हेठि बीठल हुआ, पर ही सुबुह खां पोइ पानी जो जेको वाधा थियो आहे। ही ज़िला मुज़फ्फरगढ़ आहे। हितां हैड पंजनंद जेके हैड पंजनंद जिते पंज दरिया गॾु थियनि था उहो ज़िला बावलपुर में आहे। पर ही पहिरियां असांखे इरिगेशन अमलदारनि ॿुधायो त 7 खां 8 किलोमीटर आहे। पर ज़िला बावलपुर खां अलीपुर वारे रस्ते खां असां जॾहिं आयासीं त ही उड़ांगो सफ़र आहे। उड़ांगो सफ़र जॾहिं तय करे पहुता आहियूं हिते उन्हनि मुहाणनि जो इहो चवणु आहे त हैड पंजनंद ऐं हिन सरकियां वारे पतन ते जिते ही पंजाब मां जेको पानी अचे पियो, साम्हूं तव्हां ॾिसो पिया, साम्हूं अव्हां ॾिसो पिया ही जेको पानी अचे पियो इहो दरियाए चनाब ऐं दरियाए सतलज जो पानी आहे जेको हिन वक्त दरिया ॿिन्ही दरियानि जूं लहरूं जेके आहिनि पानी जूं उहे सिंधु जे लहरनि सां भाकुर पाए मिली रहियूं आहिनि। जेके सिंधु दरिया में हिन वक्त पानी दाख़िल थी रहियो आहे। ही पानी पहुचण में गुड्डू ताईं पहुचण में 2 खां 3 ॾींहं लॻंदा। टाइम न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ही जेके अव्हांखे अॼु स्क्रीन ते मंज़र ॾेखारियूं पिया, मां सम्झां थो त शायदि पहिरियों ही भेरो टाइम न्यूज़ जी टीम हिते अॻु में का बि अहिड़ी कंहिं बि मां सम्झां थो का टीम जेका नाहे पहुती जंहिं अहिड़ा मंज़र ॾेखारिया हुजनि। पर टाइम न्यूज़ जी टीम सभ खां पहिरियां ही पंहिंजे नाज़रीन खे वक़्तन ब वक़्तन आगाह कयो आहे। असीं उहे मंज़र बि अव्हांखे ॾेखारियूं था त ही सिंधु जेको तौसा वारी साइड खां अचे पियो। ही सिंधु आहे, ही साम्हूं चनाब आहे ऐं दरियाए सतलज आहे। अवां ही मंज़र उहे ॾिसो पिया जिथे दरियाए चनाब ऐं दरियाए सतलज जो जेको पानी आहे, जेके पानी जा वॾा वाकरा आहिनि जंहिंमें वाध शुरू थी वई आहे। हिते असां सां हिकिड़ो ॻोठाणो बि हिन दरिया तरफ़ खां अचे पियो। अस्सलाम वालेकुम चाचा, क्या हाल है चाचा? ठीक हो। ये केड़ा इलाका है? ए सरकी तहसील अलीपुर।
तहसील अलीपुर हाँ जी चोखे दिहाड़े थे गए ने पानी जड़ा है वधण शुरू थिया है कल परसों थी ए कल जी जी कल अच्छा जी ते ए केड़ा दरिया ए सिंधु है ए सिंध इस दरिया है सिंधु है हाँ। ए जिला मुजफ्फरगढ़ है जिला मुजफ्फरगढ़ अच्छा जड़े ओ दरिया आंदे पेन ओ दरिया है चनाब ते दरिया है सतलज हाँ हिंदे विच आंदा पे चनाब दे विच आंदा अच्छा चनाब दे हाँ विच हिंदे विच गुजरना है अच्छा हाँ ए जड़ा पानी इथों मिलदा पिया ए चनाब दा है इस चनाब दा अच्छा चनाब दा इथों कट्ठा थी ते बड़ा हिक बढ़ते वेंदे गुड्डू ते सखर ए हर पासे ए इथों मिलाप थींदा हाँ, है इथों मिलाप। क्योंकि असां भी सिंध कने आए हैं हाँ जी ठीक है अच्छा ते क्या समझदे पे हो ते पानी वध से क्या तुसां को इलाके दे लोग हो और तुसां इलाके दे लोग वो सागो खतरा कहने अल्लाह दी रहमत है अच्छा तुसां को खतरा कोनी हाँ एडू नौ शरा मिलदे एडू 22 इंजन है उता अच्छा ठोल हमजा एरू अच्छा सही समझी ठुल हमजा हाँ ठोल हमजा वो ती पानी मार के दो मिनचर बाने अच्छा वो ती हद करन अल्लाह खैर करे से तुसां को बंद वगैरह जड़ा हिन कोई रिलीफ कैंप हाँ, वगैरह हाँ वो मजबूत है अच्छा मजबूत है हाँ हाँ हुकूमत दे कोई फ्लड दे तुसां को इतला है तो पानी हाँ, आंदा पिया है इतला है अच्छा हाँ सारा वो जरा एमएनए वो तगड़ा था बैठे वो बंद जिधारो मशीना रही बैठे एमएनए साहब तकड़ा थिया बैठा है आशिक खान गोपाल अच्छा आशिक खान गोपांगे ने हाँ थाई जी हाँ अच्छा ए जाने दरिया है चनाब है ए दना चनाब है ई गोठाणे जी भी ता हिंदे विच गुजरना है ए सतलुज जी घाराई सब दरिया हिंदे विच अच्छा जेड़े सब दरिया हैं सब दरिया दा सब- पानी इथा इथा एडू महल है इथा अच्छा इथा आंदा हाँ, है इथा इको मिलदा। क्या आखेन हैं ए इको चनाब आदन इको सिंध आदन ए तो सिंधु है बिल्कुल ए चनाब आदन अच्छा इनको सब चना दरिया हिंदे विच मिल सन सब जेड़े पंज दे पंज हैं पंज दे इतु पंज। पंज नन जेका है वो चोखा दूर है भला हाँ, तकरीबन 35 किलोमीटर है ज्यादा है तो तहसील दे अच्छा हाँ हाँ जेड़ा हेड पंज नंद हेड पंज। ही चाचो बुधाए पियो त 20-25 किलोमीटर जेको आहे ता हेड पंज नंद पर या चो त इरिगेशन अमलदारन जन असा के बुधायो उन बुधायो त 5-7 किलोमीटरन का पोई सिंधु में मिलाप थींदो आहे पर टाइम न्यूज़ जी टीम जेका आहे उड़ांगो सफ़र करे पंहिंजे टाइम न्यूज़ जे नाज़रीन खे ही मंज़र ॾेखारियूं पिया त ही सिंधु आहे दरिया जेको अवां जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जेको पहिरियां ज़िला घोटकीअ मां दाख़िल थी करे पोइ ही अॻिते मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि मां गुज़रंदो आहे ऐं ही दरिया आहे चनाब जा बि अव्हां खे मंज़र ॾेखारियासीं ऐं ही ॿेड़नि वारा जेके बीठल हुआ उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त हिन वक़्तु जेको आहे पाणी में वाध शुरू थी वई आहे टाइम न्यूज़ जे नाज़रीन खे वक़्तन बवक़्तन पंहिंजे टाइम न्यूज़ जी जेका टीम आहे उहा वक़्तन बवक़्तन सॼी सूरत हाल सॼी ॿोॾ वारी सूरत हाल खां आगाह कंदा रहंदासीं जी।